सिंध वासियों, भाइरों ऐं भेनरूं, जीअं सिंध जीअं साईं GM सैयद। मां तव्हां समूरनि सिंध वासियुनि सां मुखातिब आहियां। हिकिड़े पासे ख़िते जी जेका सूरत हाल आहे उन में आलमी क़ुवतुनि जा ऐं इलाक़ाई ताक़तुनि जा जेके मफ़ाद आहिनि उन्हनि जी नज़र आहे, उहे हिन सॼे असांजे ख़िते रीजन खे वेझड़ाए खां ॾिसनि पिया। ॿिए पासे हिन रीजन में जिते असीं रहूं था यानी पाकिस्तानी रियासत, उन में तारीख़ी क़ौमुनि ते हिकिड़ो तजुर्बो कयो वियो हो 47 में, ऐं आलमी क़ुवतुनि जी हिकिड़ी साज़िश हुई जंहिंजे नतीजे में मज़हबी आधार ते बरे सग़ीर खे तक़सीम करे ऐं मज़हब जे नाले ते रियासतुनि ठाहिण जो हिकिड़ो तजुर्बो कयो वियो, जेको तजुर्बो मुकमिल नाकाम थी चुको हो। ऐं बंगाल जे आज़ादीअ खां पोइ न सिर्फ़ु उहो मज़हबी तजुर्बो नाकाम वियो, पर बाक़ी जेके तारीख़ी क़ौमूं पाकिस्तानी रियासत जे अंदरि फाथियूं, उहे बदतरीन सियासी जबर जो, मुआशी इस्तहसाल जो शिकार आहियूं। तारीख़ उबती कई वई, ॿोलियूं ख़तमु कयूं वयूं, तारीख़ी जेके ॿोलियूं हुयूं क़ौमुनि जूं, मुआशी मफ़ादनि ते धाड़ो कब्ज़ो कयो वियो पंजाब तरफ़ां, ऐं मौजूदा वक़्त में सिंधु दरिया ते जंहिं तरीक़े सां पंजाब कब्ज़ो करे केनाल कढी ऐं दरिया जेको असांजो आहे उनजी निड़ीअ ते हुन नहो ॾिनो आहे, जंहिंसां समूरी सिंध तबाह ऐं बर्बाद थियण वञे पई। इन हवाले सां ख़िते में हिकिड़ो क़ौमी मसइला आहिनि, क़ौमुनि जे ज़िंदगी ऐं मौत जा मामला, जंहिंमें सिंध जे हवाले सां असीं ॻाल्हाईंदा आहियूं त बाबा असांजो दरिया जेको सिंध जे ज़रई मईशत जो यानी हिकिड़ो सबबु आहे, बुनियादु आहे, सिंध जे सुञाणप जो बुनियादु आहे, सिंधी क़ौम ऐं ॿोलीअ जे जेको यानी वजूद जो जेको कारण आहे, उहो सिंधु दरिया हुआ। उहो दरिया असांखां खसियो पियो वञे, ज़मीनुनि ते कब्ज़ा पिया थियनि, तारीख़ ऐं ॿोली जंहिं तरीक़े सां मूं चयो त ख़तमु कई पई वञे। इहे जेके मामला आहिनि, ऐं ख़ासि तरह जीअं मसलन डेमोग्राफी जो मसइलो आहे सिंध जो, इहे मामला हिन रियासत जे अंदरि क़ैद हुजण जे करे, ग़ुलाम हुजण जे करे सिंध भोॻे थी। हाणे हिकिड़ा इहे क़ौमी मामला आहिनि। ॿियो त हिन रियासत में ग़ैर फितरी तौर ते क़ौमुनि खे क़ैद करे, ग़ुलाम करे ऐं पंजाबी बेठिकियत जो शिकार बनाए वियो आहे। इन हवाले सां तारीख़ी क़ौमूं पंहिंजे आज़ादी जे लाइ जदोजहद कनि पियूं, पंहिंजे क़ौमी बका ऐं बचाव जे लाइ जदोजहद कनि पियूं, पंहिंजे क़ौमी सियासी मुआशी मसइलनि जे लाइ जदोजहद कनि पियूं, पर बुनियादी जेको नुक़्तो आहे उहो इहो आहे त हीअ रियासत पंहिंजे पुॼाणे ॾे वञे पई, तेज़ीअ सां वधे पई। तंहिंजे करे पंजाबी जेको शाउनिज़म आहे, पंजाबी जेको फाशिज़म आहे, फ़ौजी जेका बर्बरियत आहे, उहा हिननि तेज़ करे छॾी आहे। हाणे सिंधु दरिया जो पाणी असां हिन ते ॻाल्हायो आहे खोड़ भेरा त 1945 जे उन मुआइदे मूजिबि जेको 75% पाणी सिंधु दरिया जो सिंध जो हक़ आहे, उहो हाणे 10% 15% बि कोन थो ॾिनो वञे। उन दरिया ते 6 केनाल कढी ऐं उहे जेका सिराइकी इलाइक़े में केनाल कढिया अथनि, ज़मीन सिराइनि जी आहे, सिराइकिन जी आहे, पाणी जेको आहे सिंधु दरिया जो आहे, ऐं ज़मीन ते जेका मालिकी आहे उहा पंजाबी पंहिंजे फ़ौजियुनि जे हवाले कई वई आहे। लखें एकड़ सवेर मूं पढ़ियो पिए त 6 जेके आहिनि यानी फ़ौजी जर्नल आहिनि, उन्हनि खे लखें एकड़ ज़मीन जेका आहे उहा अलाट कई वई आहे। तंहिंजे करे असांजो दरिया, असांजो पाणी सिंधियुनि जो, सिराइकिन जी ज़मीन, कब्ज़ो कंहिंजो पंजाबियुनि जो, पंजाबी फ़ौज जो। सिंध में बि लखें एकड़ ज़मीन जेका फ़ौजियुनि जे हवाले कई पई वञे, कई वई आहे, कुझु अञा करणु वञनि पिया। हाणे सवाल इहो आहे त हिकिड़ी बाशऊर क़ौम ऐं क़ौमी तहरीक जे ज़िम्मेवार क़यादत तौरु असां जेके बि अॻुवान आहियूं, मां रुॻो ईअं नथो चवां त क़ौमी तहरीक जा रुॻो असीं अॻुवान आहियूं, पर जेके बि अॻुवान क़ौमी तहरीक जे मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि जा आहिनि, उन्हनि जो असांजो गॾियल फ़र्ज़ु आहे त
तारीख़ी तौर ते क़ौम खे उन वतन जेको असांजो हज़ारनि सालनि खां आज़ादु रहियो आहे, असां उन तरफ़ सॼी क़ौम खे वठी वञूं। छाकाणि त पंजाब जी जेका साम्राज्यत आहे, पंजाब जी जारियत, पंजाब जो फाशिज़म हाणे उहो उघाड़ो थी चुको आहे। पंजाब मुकमल उघाड़ो थी चुको आहे। उहो बलोचिस्तान में उघाड़ो थी चुको आहे, उहो पश्तूननि वटि उघाड़ो थी चुको आहे, उहो सराइकिन वटि उघाड़ो थी चुको आहे, उहो सिंधियुनि वटि उघाड़ो थी चुको आहे। तंहिंजे करे हीअ जेका ग़ैर फितरी रियासत आहे, उन रियासत जे कब्ज़े मां, क़ैद मां, ग़ुलामीअ मां, बेठकियत मां सिंधी क़ौम खे आज़ादु मुल्क तौरु जेको आहे अलॻि करे हिन रियासत खां ऐं असांखे बचाइणो आहे। इन करे क़ौमी तहरीक, क़ौमी क़यादत जो इहो फ़र्ज़ु आहे। हे त मसइला आहिनि, वाहे मसइला जेके आहिनि उहे त थींदा रहंदा, पर इन्हनि मसइलनि खां वठी आज़ादीअ ताईं जो जेको जदोजहद आहे या जेको मक़सदु आहे, असांखे उनखे ॻंढिणो आहे। हाणे माण्हू, आम माण्हू यानी बेदार थी चुको आहे। पहिरें सम्झाइबो हो त बाबा हे जेको पंजाब आहे उहो जेको आहे ज़ालिम आहे, उन कब्ज़ो कयो आहे, माण्हू सादा हूंदा, उन्हनि ॾींहंनि में शुरूआति में सम्झ में न ईंदी, अदाण मुस्लमान आहिनि, पंजाबी छा कजे, हीअं कजे, वॾो भाउ आहे, नंढो भाउ आहे। पर पंजाब जी जेका जारियत ऐं साम्राज्यत जीअं जीअं उघाड़ी थींदी थी वञे, तीअं तीअं माण्हुनि में हिकिड़ो शऊर पियो अचे। ऐं हे त हदु आहे, हे त इंतिहा आहे त दरियाह जे निड़ीअ खे जेको आहे सो हुन घुटो ॾेई उहो पाणी सॼो जेको आहे सो पंजाब रोके थो पियो। इन करे मां अॼु ख़ुसूसी तौर ते GS मुतहदा महाज़ पारां, ऐं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, असां मञता जे लाइ जदोजहद नथा कयूं त असांखे क्रेडिट ॾिनो वञे, असांखे जेको आहे सो मञता ॾिनी वञे, आफ़रीन ॾिनी वञे, बाबा तव्हांखे शाबास आहे, शाबास न खपे, मञता न। असीं क़ौमी आज़ादी जे लाइ था जदोजहद कयूं। जेसीं ताईं क़ौमी आज़ादी हासिलु न कंदासीं, सिंधु देश खे अलहदा क़ौमी रियासत तौरु हिकु मुल्क तौरु असीं आज़ादु नथा कयूं, तेसीं ताईं असांखे का बि मञता ऐं शाबासी जी ज़रूरत कान्हे का। पर बावजूदि हिन जे अॼु असां रस्ता रोक कई पंजाब जी, त बाबा पंजाब जेका बि कारगो वञे थी उनखे सिंध जा क़ौमी कारकुन, समूरनि पार्टियुनि जा कारकुन, रुॻो असांजा कारकुन न, हर सिंध जो नौजवान हर शहर में निकितो, उनखां जेको पुॻो उहो जेको टायर रखियईं, कंहिं पथर रखियो, कंहिं जेको आहे सो कखपन रखी हुते जेको आहे रोड खे ब्लॉक कयो, सभिनी खे आफ़रीन आहे उन्हनि समूरनि कारकुननि खे। ऐं गॾियल तौर ते कंहिं बि हिकिड़ी पार्टी ऐं जस्मम जो मां ज़िक्र न कंदुसि, समूरनि पार्टियुनि जा कारकुन, समूरा सिंध जा नौजवान ऐं उहे माण्हू जेके घरनि में वेठा, जेके सोशल मीडिया ते वेठा, उन्हनि जूं दुआऊं ऐं साथ गॾो, यानी हिकिड़ो कारकुन आहे, नौजवान आहे, जेको रोड ते वेठो आहे, उते वेठो रुकावट विझे पंजाब जे मुआशी निड़ीअ ते न हुजण जे लाइ, कारगो में रुकावट पियो विझे, उते उनखे बीहारे पियो, टायर पियो साड़े या काठियूं पियो साड़े। पर उहे माण्हू जेके सोशल मीडिया ते वेठा आहिनि, उहे माण्हू असांजूं माऊं भेणूं बुज़ुर्ग घरनि में वेठा आहिनि, उन्हनि जूं दुआऊं असां ते पहुतियूं पई, उन्हनि खे बि ॻाल्हि वणी पई। यानी हर सिंधी माण्हूअ जे दिलि में जेका नफ़रत हुई पंजाब जे लाइ, त पंजाब असांखे ग़ुलाम कयो आहे, इहा नफ़रत, पंजाब असांजे वसीलनि खे फुरे पियो, उहा नफ़रत, पंजाब असांजी तारीख़ी क़ौमी हैसियत ख़तमु पियो करे, उहा नफ़रत, पंजाब असांजी ॿोली ख़तमु पियो करे, उहा नफ़रत, पंजाब सिंधी समाज जे ॻिचीअ में थोका जेके जागीरदार तबिको जेको विधो आहे, उहा जेका नफ़रत हुई सिंधी माण्हुनि जे दिलनि में, अॼु जॾहिं क़ौमी कारकुन रोड ते निकितो, राति खां वठी पंजाब जे रसद खे बंदि कई, हर माण्हू सम्झे पियो, उहा जेका उनजे अंदर जी नफ़रत हुई, उहो सम्झे पियो त ॼण हू पाण रोड ते वेठो आहे। यानी इहा तमामु हिकिड़ी निराली यानी हिकिड़ी सिंध जी सूरत हाल साम्हूं आई, त हर माण्हू असांखे ईअं लॻो जेको घर वेठो आहे उहो बि सम्झे पियो त मां रोड ते वेठो आहियां। छाकाणि त सिंध जे पुरअज़म बहादुर क़ौमी कारकुननि ऐं सिंध जे नौजवाननि जंहिं मुड़सीअ सां, जंहिं हिमत सां, जेको पुरअज़म थी ऐं बेखौफ़ थी रोड ते अॼु पाण मल्हायो राति खां वठी, उन में सॼी सिंधी क़ौम ॼण त उहो सम्झे पई त इहा जदोजहद असांजी गॾियल आहे, असां सभिनी जी गॾियल जदोजहद आहे। इहा हिकिड़ी निराली सूरत हाल आहे। ऐं छाकाणि त असांजो मक़सदु बि इहो हो, GS मुतहदा महाज़ असां जेका पुरअज़म सियासी जदोजहद जी ॻाल्हि कई, त समूरी सिंधी क़ौम खे उन पुरअज़म सियासी जदोजहद में शामिलु कजे,
रूहानी तौर ते माण्हू शामिल हुआ, दिली तौर ते, अमली तौर ते पंहिंजनि यानी उन्हनि जी जेका ज़हनी यानी जेका ख़्वाहिश चइजे, मर्ज़ी चइजे, दिलि जी ॻाल्हि चइजे त सिंध जा नौजवान पंजाब सां अटकी पवनि, ॻंढिजी पवनि, रुकावट विझनि पंजाब जे रसद में, उहा सॼी सिंधी क़ौम असां जे हिन फ़ैसिले खां पोइ, हिन अमल खां पोइ, भली नंढिड़ो अमल थियो आहे, इहो कोन्हे त असां तीर हणी छॾियो आहे, तीर कोन लॻो आहे। उहे कारकुन ऐं जेके कारकुन इन में शामिल थी न सघिया, उहे समूरा कारकुन ॿुधनि, सॼी सिंध ॿुधे, हीउ हिकिड़ो नंढिड़ो स्टेप आहे। छाकाणि जीअं मूं चयो त इशूज़ जो मामिलो कोन्हे, दरिया कैनाल, इहो त पंजाब पंहिंजो पाण खे सिंधी क़ौम जे अॻियां उघाड़ो कयो आहे। यानी सिंध जे क़ौमी तहरीक जो नैरेटिव साबित थियो आहे, जेको असां बार बार चयो पिए त बाबा पंजाबी वॾो भाउ न आहे, पंजाब दुश्मन आहे, पंजाब ग़ासिब आहे, पंजाब ज़ालिम आहे, पंजाब सफ़ाक आहे, पंजाब लुटे थो, पंजाब फुरे थो, पंजाब मारे थो, पंजाब सिंधियुनि जी नस्ल कशी करे थो, ॿोली ख़तमु करे थो, दरिया थो फिरे, ज़मीनुनि ते कब्ज़ा थो करे। इहा जेका पंजाब जो जेको रवैयो हो, उन पंजाब खे उघाड़ो कयो। नतीजे में ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त क़ौमी तहरीक जो तारीख़ी नैरेटिव जेको आहे साबित थियो। फ़िक्र GM सैद जो जेको सचु हो न, उहो सॼो सिंधी क़ौम जे अॻियां अची वियो। नतीजे में हीअ जेका क़ौमी मज़ाहिमत आहे, पुरअज़म सियासी जेका जदोजहद आहे, असां इन जा ॿिया मरहला तइ कंदासीं। छाकाणि त ॻाल्हि सिर्फ़ु दरिया जी कान्हे का, ॻाल्हि सिर्फ़ु डेमोग्राफी जी कान्हे का, ॿोली, छाकाणि सभिनी यानी मुसीबतुनि जो जेको कारण आहे सो पाकिस्तान आहे। ग़ैर फितरी रियासत, जबरी इल्हाक़ रियासत पाकिस्तान सिंध जे ग़ुलामीअ जो सबबु आहे, ऐं ग़ुलामीअ जे करे असां सां इहे सभु ताज़ियूं थियनि थियूं। तंहिंजे करे असांजी जदोजहद जो बुनियादी मक़सदु सिंधू देश, मादरे वतन सिंधू देश जी आज़ादी आहे। इन करे असां हिन जीअं चवंदा आहिनि सिंधी माण्हुनि जी देॻ आहिस्ते आहिस्ते तपंदी आहे। सो हे पहिरियों ॾाको हो, नंढिड़ो ॾाको हो। असां उन खां अॻु में GS मुतहदा मां जेका बि जदोजहद कई, उन में घणे भाङे उहा जदोजहद जसमम जे क़ौमी कारकुननि जी जदोजहद हुई। हीउ पहिरियों दफ़ो थियो आहे त सिंधी क़ौम जी जदोजहद में हीअ शइ तब्दील थी आहे। यानी सियासी केडर वारी जेका जदोजहद आहे, ऐं असां इहा बिल्कुलु खुलियल तौर ते मां क़ौम खे ॿुधायां थो, असां इहो चाहियो पिए त जेका असांजे क़ौमी कारकुननि जी रुगो जदोजहद आहे, उहे क़ौमी कारकुन कहिड़ी पार्टी जा हुजनि, उन जदोजहद खे सिंधी क़ौम जे इज्तिमाही शऊर ऐं इज्तिमाही जदोजहद ऐं मज़ाहिमत में तब्दील कयूं। इहा झलक असांखे अॼु जेको आहे सो कल्ह राति खां वठी नज़र आई। इन करे ॿिया मरहला थींदा, टिया मरहला थींदा, ऐं ज़रूरी न आहे त हर फ़ैसिलो जेको आहे ऐलान करे उन ते अमल कयूं। छाकाणि त ऐलान करण सां दुश्मन होशियार थी थो वञे पियो, पर ऐलान करण सां वरी क़ौम जे अंदरि बि हिकिड़ो यानी उत्साह थो पैदा थिए। हा, असांजा नौजवान हे हिननि करे ॾेखारियो, हे करे सघनि था, हे जेको चवनि था उहो करे था ॾेखारीनि। ऐलान सां वरी हिकिड़ो इहो बि हुनजो पहलू ऐं पासो अचे थो। तंहिंजे करे मां समूरी क़ौम खे चवां थो, तव्हांजूं इहे दुआऊं ऐं नफ़्सियाती तौर ते क़ौमी आज़ादीअ जे जदोजहद में तव्हांजी शिरकत, तव्हांजी शमूलियत, सोशल मीडिया वारनि जी शमूलियत, इहे समूरियूं शयूं जेके आहिनि, इहे असांखे ॿल बख़्शीनि थियूं। ऐं मां पंहिंजे क़ौमी कारकुननि खे चवां थो त बाबा तव्हां के वॾो को जस हुजे, शाबाश हुजे, मुबारकूं हुजनि, हे हो न, क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो अथव, ऐं तव्हांजे मथां हे क़ौमी फ़र्ज़ु उन वक़्त ताईं लागू आहे जेसीं ताईं मादरे वतन सिंधू देश आज़ादु नथो थिए। तंहिंजे करे हा, नंढिड़ियूं नंढिड़ियूं कामयाबियूं, नंढिड़ियूं नंढिड़ियूं फतहूं जेके आहिनि, उहे वॾी फतह जे लाइ, वॾी जेका कामयाबीअ जे लाइ दरवाज़ा खोलीनि थियूं। इहा मूंखे ख़बर आहे, पर मां तव्हांखे इहा ॻाल्हि मुबारक ॾियां थो, जस बि हुजे, पर इन जस ते, मुबारक ते, मञता ते वेही न आहे रहणो। इहो पहिरियों ॾाको आहे, ॿियो ॾाको ईंदो, टियों ॾाको ईंदो, चोथों ॾाको ईंदो। छाकाणि त वतन जी आज़ादी जेका आहे उहा पुरअज़म सियासी जदोजहद सां, क़ौमी मज़ाहिमत सां ऐं क़ुर्बानियुनि सां ॿधल आहे। क़ुर्बानियुनि सां क़ौमी आज़ादीअ जी क़ीमत आहे। क़ौमी आज़ादीअ जी क़ीमत जेका आहे उहा उन क़ौम जे उन्हनि फ़र्ज़ंदनि जे उन क़ुर्बानी सां जेका असां मशरूत आहे। तंहिंजे करे मां समूरी क़ौम खे इहा गुज़ारिश थो कयां त तव्हां पुरअज़म रहो, बेखौफ़ थियो। सिंध जा मालिक आहियूं असीं, सॼी सिंधी क़ौम सिंध जी मालिक आहे, ऐं हीअ रियासत टुटे पई, ड्रहे थी पई,
बलूचिस्तान में जेको आहे जदोजहद तेज़ पई थिए, पश्तून जेके आहिनि से उहे जदोजहद तेज़ पिया कनि, ऐं असीं सिंधी असीं त यार हिकिड़ी तारीख़ ऐं तहज़ीब जा वारस आहियूं। सिंधू सभ्यता जेका हज़ारनि सालनि खां वठी हिन पूरे ख़िते जो जेको नालो आहे, हिंद बि जेको आहे सिंध तां पियल आहे, इंडिया जेको आहे इंडस जे नाले तां वरितल आहे। त हीअ एॾी वॾी सभ्यता जेका आहे, इन सभ्यता खे असीं सबोताज थियणु न ॾींदासीं, ख़तमु थियणु न ॾींदासीं। असां हिन जा मालिक आहियूं, असीं हिन जा वारस आहियूं। पंजाब जी इस्तमारियत, पंजाब जी साम्राज्यत, पंजाब जी फ़ौज, हिननि जा हथियार, हिननि जा एटम बम असांखे ग़ुलाम रखी नथा सघनि। इन करे जदोजहद जे ॿिए मरहले, टे मरहले ऐं चोथे मरहले जी तयारी कयो, ओसी ताईं तयारी कयो जेसीं ताईं सिंधू देश खे असीं आज़ादु कराए नथा वठूं। तव्हां समूरनि जी महिरबानी। जीअं सिंधू देश, जीअं साईं जी